मीरपुर माथेलो भरसा गोठ धनीबख्श शेख में सरकारी प्राइमरी स्कूल के बंद होने खिलाफ शागिर्दन इलाके वासिन डीसी ऑफिस अॻियां एहतिजाज कंदे सख्त नारेबाजी कई। स्कूली शागिर्दन पारां डीसी ऑफिस अॻियां एहतिजाज करे धरणो हणी खेनि मुतालबो कयो त असांजे स्कूल खे बहाल करे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि जीअं असां तालीम कराए सघूं। शागिर्दन जे वालिदेन जो चवणु हो त स्कूल जे बंद होने सबब ॿारनि जो मुस्तक़बिल खेसि दाव ते लॻल आहे। हुननि चयो त 200 खां मथे ॿारनि जी तालीम मुतासिर थिए थी। तालीम खाते जे अख़्तियारनि खे पिणु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इतला कयो आहे, पर हिन महिल ताईं असांजो स्कूल बहाल नाहे कयो वियो। स्कूल 20 सालनि खां हलंदड़ आहे, जंहिंखे बिना जवाज़ कागज़नि मां नालो ख़ारिज करे स्कूली ॿारनि जी तालीम तबाह करण था चाहिनि। उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, तालीम खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं डीसी घोटकी खां मुतालबो कयो त फौरी तौर ते स्कूल बहाल करे इलाइक़े जे शागिर्दनि जी तालीम बचाई वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।